दादू बाबा के अपडेट कंदालू उमेर बाब जे 3 घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी थी आहे। उमेर बाब फरियादी परवेज़ चांडियो, सरदार चांडियो ऐं बुरहान चांडियो अदालत में पेश थिया, जॾहिं त जवाबदार अली गोहर, ज़ुल्फ़कार ऐं मुर्तज़ा चांडियो खे पेश कयो वियो। अदालत केस जी ॿुधणी 8 मई ताईं मुलतवी करे छॾी आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया दादू मां, जिते उमेर बाब जे 3 घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी थी। उमेर बाब फरियादी परवेज़ चांडियो, सरदार चांडियो ऐं बुरहान चांडियो अदालत में पेश थिया। जवाबदार अली गोहर, ज़ुल्फ़कार ऐं मुर्तज़ा चांडियो खे बि पेश कयो वियो। अदालत केस जी ॿुधणी 8 मई ताईं मुलतवी करे छॾी आहे। नाज़रीन, अवां ताईं ख़बर पहुचायूं पिया दादू में उमेर बाब जे 3 घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी थी आहे। उमेर बाब फरियादी परवेज़ चांडियो, सरदार चांडियो ऐं बुरहान चांडियो अदालत में पेश थिया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं दादू मां तारिक लिगारी खां। जी तारिक, उमेर बाब जे 3 घर भातियुनि जी क़त्ल केस जी ॿुधणी थी आहे, इन बाबति छा तफ़सील आहिनि? जी, दादू जे मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट में उमेर बाब चांडियो जे ॾाॾे, वालिद ऐं चाचे जे क़त्ल केस जी ॿुधणी थी आहे। अदालत में MPA सरदार अहमद चांडियो, बुरहान अहमद चांडियो, जॾहिं त उमेर बाब चांडियो ऐं केस जो फिरियादी परवेज़ चांडियो पेश थिया आहिनि। जॾहिं त जेल मां पिणु 3 जवाबदारनि अली गोहर ऐं ज़ुल्फ़कार ऐं मुर्तज़ा चांडियो खे पेश कयो वियो। अदालत पारां मीडिया सां ॻाल्हाईंदे उमेर बाब चांडियो चयो त 3 सालनि खां वठी इहो अदालतुनि में अचे पई, इंसाफ़ जे लाइ अदालतुनि जे दरवाज़े ते बीठल आहे। हिन चयो त जेके सरदार आहिनि उन्हनि जा वकील हर दफ़े जेको आहे सो तारीख़ वठनि था ऐं केस में जेको आहे सो देर जा हरबा इस्तेमालु करे रहिया आहिनि, जंहिं सबबु हींअर ताईं खेनि इंसाफ़ न मिली सघियो आहे। चयो त असांखे अदालतुनि मां इंसाफ़ जी उमेद आहे, जंहिं करे असीं अदालत में अचूं पिया। हिन चयो सरदार खेनि धमकाए रहिया आहिनि ऐं उन्हनि जे शहर में अची इहो चवनि था त असीं मेहड़ में ईंदासीं ऐं असांखे केरु रोकींदो। हिन चयो त असां अदालतुनि में पिणु अहिड़ियूं दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि, असांजे ज़िंदगी खे ख़तरो आहे। उन बावजूदि बि जेके सरदार आहिनि उहे सवे माण्हुनि सां गॾु अदालतुनि में अचनि था ऐं केस जेके आहे उनखे देर जा हरबा इस्तेमालु था कनि। जॾहिं त MPA सरदार अहमद चांडियो जो चवणु आहे त जेका फिरियादी धुर आहे उन पारां सुप्रीम कोर्ट में दरख़्वास्त ॾिनी वई ऐं इहो मुतालबो कयो वियो त केस जेको आहे उहो इस्लामाबाद में मुंतक़िल कयो वञे। जेका दरख़्वास्त रद्द कई वई आहे। असां का बि जेको आहे सो देर न पिया कयूं ऐं कंहिं क़िस्म जा देर जा हरबा इस्तेमालु न करे रहिया आहियूं ऐं असां चाहियूं था त जेको आहे सो हीउ केस मोकिलायो वञे ऐं अदालतनि खे फ़ैसिलो करणो आहे त हिन केस खे जेको आहे सो हलाइणो आहे। हुन चयो त ठीकु आहे तारिक, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।